सही बुखारी किताबुल ईमान बाब अलामतुल मुनाफ़िक़ में हिकिड़ी हदीस आहे सही बुखारी जे अंदर त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त मुनाफ़िक़ माण्हू जूं टे निशानियूं आहिनि। जेके माण्हू मुनाफ़िक़ हूंदा आहिनि उन्हनि मुनाफ़िक़नि जूं टे निशानियूं आहिनि। ॿी रवायत में त चार आहिनि, पर हिते जेके मूं पढ़ियूं आहिनि त उन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मुनाफ़िक़ माण्हू जूं टे निशानियूं आहिनि। पहिरीं, जॾहिं बि ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो, जॾहिं बि वाइदो कंदो त वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो। ॿिए नंबर में, जॾहिं बि वाइदो कंदो त वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो। टिएं नंबर में, जॾहिं बि उन वटि तव्हां अमानत रखंदा त अमानत में ख़ियानत कंदो। इहे टे मुनाफ़िक़ जूं निशानियूं आहिनि। ॿी रवायत में चार, पर हिन रवायत बुखारी में टे आहिनि। त मुनाफ़िक़ उहो माण्हू आहे जंहिंमें जे टे निशानियूं आहिनि। जॾहिं बि ॻाल्हाईंदो कूड़ ॻाल्हाईंदो, जॾहिं वाइदो कंदो वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, जॾहिं अमानत ॾींदा त अमानत में ख़ियानत कंदो। हाणे थोरो वज़ाहत करे हिन जो तफ़सील त कंहिं बि माण्हू सां तव्हां सही नमूने सां ॻाल्हाईंदो, हक़ सच खे लिकाए छॾींदो। हक़ सच जी ॻाल्हि हूंदी त हुनखे थमे छॾींदो, लिकाए छॾींदो। इहा आहे मुनाफ़िक़ जी निशानी। नंबर ॿ, त जॾहिं बि तव्हां उन वटि का शइ रखंदा, जॾहिं बि उन वटि तव्हां का शइ रखंदा त अमानत में ख़ियानत कंदो। तव्हां पंहिंजी कहिड़ी पर्सनैलिटी शइ रखो, अहिड़ी सुठी शइ रखो, उहा तव्हां रखंदा त उहा अमानत में ख़ियानत कंदो, या विकिणी छॾींदो या खपाए छॾींदो। ऐं ॿियो त वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो। टे नंबर में आहे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो। हिकिड़े माण्हू वाइदो कयो त हिन तारीख़ ते इहो इस्लामी फ़ैसिलो आहे, या ही फ़लाणो कमु आहे, उन ते थींदो ऐं आउं ईंदुसि, हाज़िरी भरी ईंदुसि, या ई को दीनी प्रोग्राम आहे, या को शरी मसइलो आहे, या ई कंहिं निकाह खाने में या निकाह जो प्रोग्राम उन में हाज़िरी भरी ईंदुसि। यानी उन वाइदो कयो, वाइदो ईंदुसि इहे लफ़्ज़ चई पर न आयो त इहे वाइदे जी ख़िलाफ़ थी वेंदी। त अलाह साईं असांखे मुनाफ़िक़नि खां बचाए। ऐं असां मुस्लमान आहियूं, हुज़ूर जा उम्मती आहियूं, हुज़ूर ते कलमो पढ़ियूं था, त उन खे ईमान आणियूं था असां, त असांजो प्यारो महबूब आहे। त असांखे अलाह साईं मुनाफ़िक़नि जी लिस्ट खां बचाए ऐं मुनाफ़िक़ी खां बचाए। मुनाफ़िक़ माण्हुनि जूं इहे निशानियूं जेके मूं तव्हांखे ॿुधायूं। ऐं अॼुकल्ह त माण्हू हर हिक खे मुनाफ़िक़ मुनाफ़िक़ चवनि था, पर इहो ग़लति आहे। माण्हू ॼाणी वाणी जॾहिं उन में जूं ख़ूबियूं हुजनि त पोइ उनखे चवे त इहो मुनाफ़िक़ आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी में आया त हिकिड़े कुंड में मुस्लमान वेठा हुआ, ॿी कुंड में मुनाफ़िक़ वेठा हुआ। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुनाफ़िक़ ॾिसी भॼी विया। हुज़ूर साईं फरमाए, हे मुनाफ़िक़नि जेके भॼी विया, इहे गिलाऊं कंदा आहिनि। अलाह साईं सभिनी मुस्लमान खे हिदायत फरमाए, वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।